साथियों, रंगमंच खे यानी कि थिएटर खे मनोरंजन जो हिकु साधन लिखियो वेंदो आहे। कुझु ग़लति न आहे, सही आहे। पर रंगमंच जे मथां हिकु ॿी बि जवाबदारी आहे समाज जे परिवर्तन जी। ऐं रंगमंच में हिकु वॾी शक्ति समायल आहे। जो सही विषय सुठे नमूने इफेक्टिव नमूने पेश कजे त दर्शकनि ते चाहियल असर पैदा थी सघे थो। असांजी विज़न सिंधु चिल्ड्रन एकेडमी बि पोयनि 18 सालनि खां कला जो सहारो वठी किन मक़सद सां अॻिते वधी रही आहे। सिंधी ॿारनि ऐं नौजवाननि खे रंगमंच जी नंढड़ी तालीम ॾेई करे उनखे सुठा कलाकार ठाहिण ऐं पोइ उन्हनि खे गॾु खणी ऐं भारत जे अलॻि अलॻि प्रांतनि में चाहे कुझु देशनि में वञी करे सिंधियत जो जज़्बो खड़ो करणु, सिंधियुनि खे जाॻाइणु। असांजी विज़न सिंधु चिल्ड्रन एकेडमी जा के मक़सद आहिनि त हर सिंधी जे मन में, ख़ासि करे नई जनरेशन सिंधी जे मन में पंहिंजी भाषा ऐं संस्कृति लाइ प्यार पैदा थिए, इज़त पैदा थिए ऐं पाण ते सिंधी हुअण जो फ़ख़ुरु महसूसु थिए। त असां के पिलर्स पंहिंजे एकेडमी लाइ ठाहिया आहिनि, जीअं क्वालिटी, नॉवेल्टी ऐं यूटिलिटी। ट्रेनिंग ज़रिए क्वालिटी पैदा करे सघूं था। नॉवेल्टी प्रोग्राम माने नवां प्रोग्राम, नवां विषय, नवां स्ट्रक्चर में ॾेई करे ऐं दर्शकनि में रस पैदा करे सघूं था। ऐं यूटिलिटी, दोस्तों तव्हां एग्री थींदा त अॼुकल्ह टेलीविज़न ज़रिए हर ड्राइंग रूम में मुफ़्त में मनोरंजन मिली रहियो आहे। पर जॾहिं सिंधी स्टेज ते कोई सिंधी प्रोग्राम पेश थी रहियो आहे, उन पुठियां केतिरो पैसो, केतिरी शक्ति, केतिरो वक़्तु, केतिरी टैलेंट इन्वेस्ट थी रहिया आहिनि। त असांखे लॻंदा आहिनि छो न सिंधी स्टेज ते कुझु अहिड़ा प्रोग्राम पेश कया वञनि जिन जी सिंधी समाज खे ज़रूरत आहे। मां कुझु मिसाल तव्हांखे ॾियणु चाहींदुसि सिंधी प्रोग्राम जेके असां एकेडमी तरफ़ां पेश कया आहिनि। जीअं त डॉक्टर सतीश रोहड़ा जे किताब जे आधारित हिकु नाटक सिंधी ॿोली ते आहे, अञा मां जीअरे आहियां। इन नाटक ज़रिए असां सिंधी ॿोली जो इतिहास त पेश करे ई रहिया आहियूं, पर हिकु इमोशनल ट्रैप करे रहिया आहियूं, पैदा करे रहिया आहियूं, खड़ो करे रहिया आहियूं त हर सिंधी जे मन में हिकु सुवालु पैदा थिए त असां पंहिंजी माउ खे, पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे कीअं था विसारे सघूं। अहिड़ो हिकु ॿियो नाटक आहे मां सिंधी आहियां, डांस ड्रामा शो आहे, जंहिंमें सिंधियुनि जा गुण, सिंधियुनि जूं हासिलातूं, अॼु सॼे विश्व में सिंधी जेको आकाश जी ऊचाई ते छांयल आहे, इहो पेश करे ऐं असां सिंधियुनि जे मन में हिकु जोश भरे रहिया आहियूं। इन खां सवाइ गौरवगान 1 ऐं 2, पहिरें गौरवगान में सिंधी जाति जे 100 सालनि में जेके सिंधी हीरोज़ पैदा थिया आहिनि, जेके सेलिब्रिटीज़ थी चुकियूं आहिनि, पोइ भगत कंवरराम साहिब हुजनि, साधू टी.एल. वासवाणी हुजनि, हेमू कालाणी, राम पंजवाणी जी हुजनि, उनजे जीवन जे आधारित प्रोग्राम पेश करे सिंधियुनि जे मन में पंहिंजी जाति लाइ मान पैदा थिए अहिड़ी कोशिशि आहे। अहिड़नि में ॿिए प्रोग्राम में प्रेज़ेंट टाइम जा के हीरोज़, के सेलिब्रिटीज़, जीअं त दादा जे.पी. वासवाणी साहिब, डॉक्टर सुरेश आडवाणी, पंकज आडवाणी वग़ैरह। इन खां सवाइ सिंधु नदी जी पवित्रता ऐं महानता खे ध्यान में रखी के प्रोग्राम पेश कया आहिनि ऐं उहो हिंदी सिंधी मिक्स पेश कया आहिनि। जीअं गैर सिंधी बि प्रोग्राम ॾिसनि त उनजे मन में सिंध लाइ हिकु सुठी इमेज खड़ी थिए। ऐं ऑडियो विज़ुअल फॉर्मेट में जेको क्विज़ पेश कंदा आहियूं, उन में असांजी नई जनरेशन खे पंहिंजे इतिहास, पंहिंजी संस्कृति, पंहिंजी कला, पंहिंजी साहित्य बाबति ॼाण ॾींदा आहियूं असां। त असांजो मतिलबु आहे त असां ऑडियो विज़ुअल माध्यम जो जेको पावरफुल माध्यम आहे, उनजो सहारो वठंदा आहियूं, जीअं दर्शक जे मन ते न सिर्फ़ु उनजे दिमाग़ ते पर उन दिलि ते बि असरु करे सघूं। इन करे असां कला जो सहारो वरितो आहे सिंध ते जज़्बे खे खड़ो करण लाइ। आख़िर में असीं उन्हनि सिंधी शख़्सनि खां हिकु सुवालु करणु चाहींदासीं जेके हमेशह पुछंदा रहंदा आहिनि त समाज असांखे छा ॾिनो। त असां मोट में उन खां सुवालु पुछणु चाहींदासीं त असां समाज खे छा ॾिनो। उहो सुवाल बि एतिरो ई इम्पोर्टेंट आहे। जय झूलेलाल। सिंध मां लॾे अची हिंद में वसियल असां सिंधियुनि जेके दर्द सठा, जिन मुश्किलातुनि जो सामनो कयो, भारत जे अलॻि अलॻि प्रांतनि में अनजान ज़मीन ते अपरिचित माण्हुनि जे दिलनि में पाण खे सेटल करण लाइ जेको संघर्ष कयो, उन अग्नि परीक्षा सां असीं वधीक मज़बूत बणियासीं, बहितर जीवन जीअण लाइ वधीक आत्मिक बल प्राप्त कयोसीं। ऐं वरी इतिहास गवाह आहे त जेको संघर्षशील रहियो आहे
तंहिंखे पंहिंजे वजूद जो को ख़तरो कोन रहियो आहे। पार्टीशन वक़्तु मां पंहिंजो घर बार ज़मीन जायदाद सभु कुझु छॾे शरणार्थी बणिजी खाली हथे भारत में आयुसि। पुरुषार्थी बणिजी पाण संभालियो ऐं अॼु परमार्थी बणिजी जी रहियो आहियां। मां कॾहिं बि कंहिंजे साम्हूं हथ कोन फैलायो आहे। पंहिंजे घर में पंहिंजे परिवार वारनि सां पंहिंजनि सिंधियुनि रिश्तेदारनि सां तूं कहिड़ी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो आहीं पुट? ऑफ कोर्स उहा त आदत। मां थी ॿुधायां तोखे, आदत जे करे, स्टेटस सिंबॉल जे करे, या पंहिंजी ॿोली ऐं जातीअ खे सम्मान सां न ॾिसण जे करे हर को घर में बि सिंधी नथो ॻाल्हाए। बिल्कुल हो सकता है, आई मीन थी सके तो, पर इहा आदत तोड़नी पवंदी। बचड़ा, मां तव्हां सभिनी खे ईअं नथी चवां त तव्हां दुनिया भुलाए सिर्फ़ मूंसां गॾु रहो, सिर्फ़ सिंधीअ में ॻाल्हायो। पंहिंजे बिज़नेस लाइ, पंहिंजे अभ्यास लाइ, पंहिंजे भविष्य लाइ तव्हां इंग्लिश, हिंदी या ॿियनि प्रांतुनि जी भाषाऊं सिखो, ॻाल्हायो। मूंखे को हर्ज़ कोन्हे, मूंखे को दुख न थींदो। पर हरू भरू मूंखे पंहिंजनि घरनि मां, पंहिंजनि दिलनि मां ईअं कॾहिं फिटो त न कयो। मूंखे किथे त जॻह ॾियो। ॾींहं में 2 पल त मूंसां गुज़ारियो, मूंसां बि थोरो प्यार करियो, न त मां किथां जी बि न रहंदसि। मुंहिंजो अस्तित्व ई न रहंदो, मुंहिंजो नामो निशान मिटजी वेंदो ऐं मां सिर्फ़ इतिहास बणिजी वेंदसि। अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। तव्हां कॾहिं सोचियो आहे त why do we keep away from our own language and culture? तव्हां कॾहिं सोचियो आहे त छो असांजी न्यू जनरेशन खे पंहिंजी भाषा, पंहिंजी संस्कृति जो परिचय कोन्हे? छो असां इंग्लिश, हिंदी ऐं ॿियनि भाषाउनि में ॻाल्हाए रहिया आहियूं? छो असांखे पंहिंजी जाति जो इतिहास ख़बर कोन्हे? छो जो असांजे पेरेंट्स, असांजे एल्डर्स, असांजे लीडर्स इन तरफ़ ध्यान ई न ॾिनो आहे। जो इन्हनि सभिनीनि खे लॻो त सिंधी असांजे कहिड़े कम ईंदी, सिंधी ॻाल्हाइण में छा फ़ाइदो? सिंधी असांजी मातृभाषा आहे, असांजी मां आहे। मां खे प्यार करण में असां फ़ाइदो ऐं नुक़सान ॾिसंदासीं, हिते बि बिज़नेस कंदासीं।